जमहूरियत लाइ जदोजहद दौरान ज़िया जी आमरियत जो निशानो बणियल पीपीए जे शहीद नासिर बलोच ऐं कामरेड ईसा बलोच जे वारसनि पारां पार्टी तरफ़ां लगातार नज़रअंदाज करण खिलाफ़ पाण साड़ण जो ऐलान करे छॾियो आहे। जमहूरियत जी बहाली लाइ आमरियत खिलाफ़ मज़ामत कंदड़ शहीद नासिर बलोच ऐं कामरेड ईसा बलोच जे वारसनि पारां पीपी तरफ़ां सार न लहण ते कराची प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहं में बुख हड़ताली कैंप क़ाइम करे एहतजाज कयो वियो। शहीदनि जे वारसनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त संदन वॾड़नि पीपुल्स पार्टी लाइ सख़्तियूं बर्दाश्त कंदे जान जा नज़राना ॾिना, पर पार्टी क़यादत शहीदनि जे नाले ते वोट हासिल करण खां पोयंरनि जी का बि सार नाहे लधी। पार्टी इन्हनि हीरोज़ खे छो भुलिजी वई आहे? कहिड़ो कसूर आहे हिननि जो? छा शहीद नासिर बलोच जी कुर्बानियुनि खे छा हिननि विसारे छॾियो? जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त वॾनि जलसनि में उन्हनि जो फ़ख्र सां नालो वठंदा आहिनि। 35 साल थी विया आहिनि उन्हनि जी शहादत खे। उन वक़्तु हिननि जी उमिरि बिल्कुलु नंढी, 8 साल जो हुयो, हे बि नंढा हुआ। 17 तारीख़ ताईं अगरि असां सां जेको आहे शहीद बेनज़ीर जो फर्ज़न चेयरमैन बिलावल भुट्टो सां ॻाल्हियूं न कंदो त 18 अक्टूबर ते कामरेड वारिस बलोच सीनियर वर्कर पाकिस्तान पीपुल्स पार्टी पाण खे बाह ॾेई हिते साड़ींदो, ख़ुदि कंदो। बिलावल साहब असांजी अर्ज़ु ॿुधी वञे ऐं असां ग़रीबनि जे असांजे ॿारनि ते मासूमनि ते जेके उहे कुर्बानियूं ॾिनल संदन शहीद जेके सज़ा आया आबताई उमिरि क़ैद काटियाऊं ऐं कोड़ा उन जे मथां बरसाए विया, डंडा ॿेड़ी, उहो कहिड़ी तशदद दौर में ना थी, पर पोइ बि उन जिए भुट्टो जो नारो ना छॾियो। इन्हनि यकसर असांखे नज़रअंदाज कयो आहे, तंहिंजे करे असां हाणे बेज़ार थी वियासीं। इन्हनि जे तां सबर खां असीं तंग आयासीं। तंहिंजे करे हाणे असां तामर्ग अलामती भूख हड़ताल ते वेठा आहियूं। जे 17 तारीख़ ते 18 तारीख़ ताईं इन्हनि असांजो मुतालबो जेको आहे न मंज़ूर न कयो त 19 तारीख़ ते असां पाण खे साड़ींदासीं। शहीदनि जे कुटुंबनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी खे अपील कई त संदन सार लही बुख ऐं बदहालीअ खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।